अचबो तो जिगर शेर जो थारे अचबो हर देव आई राकास के मारे अचबो राह में मिला कंडा तो लताड़े अचबो ए मंजिले मकसूद ऐसा वचन अंजाम के हर हाल में मारे अचबो। दोस्तों सब कहते हैं असा वकील बिरादरी जा निहायत शुक्रगुजार आहियूं जेके असांजे सिंध जो केस विड़ी रहिया आहिनि। असां ॿिनि वतन खे सलाम था कयूं ऐं असां पाकिस्तान ख़ासि करे तंज़ीमें तरफ़ां बचन था कयूं। असां जाने बेशाना हिन वकील बिरादरीअ सां हिन कारे कोड सां इंशाअल्लाह ताला नया जीअं देर सां गॾु आहियूं छो त हीउ बिना मक़सद जे सिंध जो केस विढ़नि पिया ऐं असां जेके बि असां बिरादरी जा माण्हू या सिंध जा माण्हू सिंध में ॼाणा आहियूं असां ते फर्ज़ु आहे असां जीजल मां सां मिलाए सिंध सां वफ़ा कयूं ऐं असां वचन कयूं था त सिंध में अगरि जंहिंसां पाणीअ जे फुड़ेला माण्हू असां पंजाब साम्राज्य सां कपल वधी हुनजे वहिंवारनि में कब्ज़ो कयूं ऐं हुनखे हिते ॿुधायूं त सिंधी क़ौम चाहे सिंध जे जॻह ते सिंध सतन आहे इंशाअल्लाह ताला इनकलाब अचे चुको आहे ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां पंजाब जे वॾा खोए चुको आहे उहा पंजाब साम्राज्य जे पंहिंजो होश ख़तम करे चुको आहे रहमान सां पंहिंजे राब्ते में आहे तव्हांखे होश करणु खपे हिम्मत सां इंशाअल्लाह ताला वकील बिरादरीअ सां गॾु रहणो आहे इंशाअल्लाह ताला फतह गॾु थींदी। इमाम हुसैन ईअं सम्झो थोरे कामिले सां हो पर अॼु ताईं फतह हुनजी आहे यज़ीद हमेशह हुन ते लानत आहे। तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू।